नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी। त जेकॾहिं अव्हां जॾहिं बि कंहिं मरीज़ वटि वञो, उनजी तबियत पुछणु, उनजी इयादत करणु, त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम असांखे बहितरीन तरीक़ो इरशाद फरमायो आहे। सो जेकॾहिं असां तव्हां उन ते अमल कंदासीं त यकीनन असांजी ज़िंदगी जे अंदरि मुश्किलात कोन ईंदी ऐं असां महबूब जे फरमाननि ते अमल करण सां असांजी ज़िंदगी में काफ़ी बरकतूं ऐं काफ़ी कामयाबियूं नसीब थींदियूं। सो प्यारा दोस्तों, हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां मां को शख़्स मरीज़ वटि वञे या तव्हां जॾहिं के मरीज़ वटि वञो त उन खां पंहिंजे लाइ दुआ ज़रूर करायो, उन खां दुआ ज़रूर घुरायो, छो जो उन जी दुआ फ़रिश्तनि जी दुआ वांगुरु हूंदी आहे। त प्यारा दोस्तों, यकीनन असां तव्हां जॾहिं के मरीज़ वटि वञूं, उन जी तबियत मालूम करणु, उन जी इयादत करणु, त असां उन खां पंहिंजे लाइ ज़रूरु दुआ घुरायूं, छो जो उन जी दुआ जेका आहे सो फ़रिश्तनि जी दुआ वांगुरु हूंदी आहे। त यकीनन उन जी दुआ मक़बूल हूंदी आहे। सो जॾहिं उहो असां तव्हांजे लाइ दुआ घुरंदो त यकीनन असांजी ज़िंदगी में जेकी मुश्किलातूं हूंदियूं हल थी वेंदियूं ऐं असांजी बख़्शिश थी वेंदी, मग़फ़िरत थी वेंदी ऐं असांजे लाइ काफ़ी उन में बरकतूं आहिनि, सआदतूं आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।